कायदे आज़म जा उड़गायूं जंहिं ही पाकिस्तान बणायो। मेहनत 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 में अज़मत कायदे आज़म फरमायो जंहिं पाकिस्तान बणायो। इल्म माण्हुनि जी क़िस्मत आहे, वक़्तु वॾी दौलत आहे, कायदे आज़म फरमायो जंहिं पाकिस्तान बणायो। सभई पाकिस्तान आहियूं, गॾिजी पाक वतन खे ठाहियूं, कायदे आज़म फरमायो जंहिं पाकिस्तान बणायो। मिस्किननि जहान खां कोसो सिंध जी तारीख़ तली तरपारकर जी ॻोठ सामी जी वेदी में ॾाहो हो। हू थर जी माण्हुनि जो हॾ ॾो खे हू संदसि ॾुख सुख में मदद लाइ कयो हाज़ुर हूंदो हो। जहान खान कोसो ग़रीबनि जी हमदर्दी हुई करे पाण खे सॾींदो ऐं मिस्किननि हू थर जी ज़मींदार ख़ानदान